अस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिहि फ़क़द इह्तदौ। अॼोके प्रोग्राम में मुंहिंजी तकरीर मुख़्तसर हूंदी छो त मूंखां पोइ बि असांजी जमात जा ॿ ख़तीब तकरीर कंदा। ऐं कोशिशि कंदुसि त पंहिंजी तकरीर में उनवान जे मुनासिबत सां सहाबा किराम जी शान ऐं फ़ज़ीलत मुतअल्लिक़ कुझु बुनियादी अहम मालूमात तव्हांजे साम्हूं पेश करे सघां। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे हक़ ऐं सच बयानु करणु ऐं असां सभिनि खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सहाबा अज़ीम जमात आहे जंहिं जमात अल्लाह ताला जे आख़िरी ऐं प्यारे पैगुंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईमान जी हालत में पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो। ही फ़ज़ीलत ऐं ही मक़ाम दुनिया जे कंहिं ॿिए इंसान खे हासिल थी नथो सघे। हिकिड़ो माण्हू हिन दौर में महिनत करे आलिम थी सघे थो, क़ुरान जो कारी ऐं हाफ़िज़ थी सघे थो, इबादत गुज़ार थी सघे थो, पर को माण्हू क़तअन सहाबी थी कोन थो सघे। छो त ही मक़ाम फ़ज़ीलत, ही शान ऐं मर्तबो उन्हनि माण्हुनि खे मिली चुको जेके माण्हू अल्लाह ताला जे प्यारे पैगुंबर जे दौर में मौजूद हुया। असां ते फ़र्ज़ आहे असां उन अज़ीम इंसाननि सां मोहबत करियूं, उन्हनि जी ताबेदारी करियूं ऐं उन्हनि खां दीन सिखूं, दीन ते ईअं अमल करियूं जंहिं सहाबी जमात अमल कयो। छो त अल्लाह रब्बुल आलमीन सहाबा किराम जे ईमान ऐं अमल खे असांजे लाइ मेयार ऐं क़िस्मती करार ॾेई छॾियो। फरमायईं फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिहि फ़क़द इह्तदौ। दुनिया जा इंसान हिदायत ते तॾहिं ईंदा जॾहिं ईअं ईमान आणी जीअं सहाबी जमात ईमान आंदो आहे त पोइ माण्हू हिदायत वारा थी सघंदा। गौर करियो सहाबा जो ईमान केॾो अज़ीम ईमान हुयो जो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे ईमान खे दुनिया जहान जे लाइ मेयार ऐं क़िस्मती करार ॾेई छॾियो। हे अज़ीम इंसान हुया जिन जे दिलनि में जेका ईमान लाइ मोहबत हुई, या मोहबत कंहिं ॿी शइ लाइ कान हुई, जंहिंजे नतीजे में इन्हनि माण्हुनि पंहिंजो सभु कुझु खपाए छॾियो। न माल सां एतिरी मोहबत, न औलाद सां एतिरी मोहबत, न पंहिंजे जान सां मोहबत, जेकॾहिं मोहबत हुई त ईमान सां। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि माण्हुनि जे ईमान जो ज़िक्र कयो। वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी क़ुलूबिकुम वकर्रह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान। फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं शइ खे सहाब जे दिलनि में ख़ूबसूरत बनायो आहे उहो ईमान आहे। माना ईमान ख़ूबसूरत लॻे थो किथे? सहाब जे दिलनि में। साहब अज़ीम इंसान आहिनि जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाई ईमान जहिड़ी शइ जेकॾहिं ख़ूबसूरत ऐं सुहिणी लॻे थी त सहाब जे दिलनि में लॻे थी। मालूम थियो सहाबा किराम ईमान में, इखलास में, तक़वा में, अमल में इंतिहाई अज़ीम इंसान हुया। इनमें ज़रे बराबर शक कोन्हे। जंहिं जमात जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में आयतूं नाज़िल कयूं, हिन दौर जे मुस्लमान ते फ़र्ज़ आहे त उन जमात सां मोहबत करे। जंहिं जमात मुतलिक़ अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि आयतूं नाज़िल करे छॾियूं। अॼुकल्ह केतिरा माण्हू चवंदा आहिनि साईं ठीकु आहे निमाज़ूं पढ़ंदा हुया, जिहाद कंदा हुया, रोज़ा रखंदा हुया, पर अंदर जा सचा कोन हुया। अल्लाह भाना तोखे कहिड़ी ख़बर, तूं कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि करी पियो त सहाबा अंदर जा नेक कोन हुया? गौर कर। असां तव्हां जेकॾहिं कंहिं माण्हू जे बारे में गवाही ॾियण ते ईंदासीं त हुनजो ज़ाहिर ॾिसी करे गवाही ॾींदासीं त ही माण्हू ज़ाहिर में चङो आहे, अंदर में कहिड़ी शइ आहे असांखे ख़बर कान्हे।
पर साहब अज़ीम जमात जंहिंजे न सिर्फ़ ज़ाहिर मुतलिक बल्कि रब्बुल आलमीन उन्हनि जे अंदर मुतलिक गवाही ॾिनी। फरमाई ये दिलनि जा सच्चा आहिनि। अच पढ़ क़ुरान करीम। अल्लाह रब्बुल आलमीन सहाबा जे दिलनि जी ॻाल्हि कई। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अंज़ल सकीनत अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। फरमाई अल्लाह ताला राज़ी थी चुको उन्हनि माण्हुनि खां जेके वण जे हेठां बीह करे अल्लाह जे प्यारे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक हथनि ते हथ रखी करे बैत करण लॻा, वाइदो करण लॻा। अॻियां छा फरमाई? फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम, हथनि ते हथ रखी करे बैत करण ज़ाहिरी अमल आहे, पर फरमाई अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे दिलनि में जेका सच्चाई हुई, मोहब्बत हुई, जेको ख़ुलूस हुयो, तक़वा हुई, उहो अल्लाह ॾिसी वरिती त ये दिल जा सच्चा इंसान आहिनि। अल्लाह बाना रब्बुल आलमीन जंहिं जमात जे दिलनि मुतलिक़ गवाही ॾिनी उहा जमात का मामूली जमात। अञा तोखे शक आहे त सहाबा दिल जा सच्चा कोन हुया। अल्लाह बाना या अल्लाह जे क़ुरान ते ईमान आण या पंहिंजे अक़ीदे खे तब्दील कर त सहाबा ज़ाहिर में नेक इंसान हुया, सहाबा बातिन अंदर जे अंदर नेक इंसान। नमाज़ूं पढ़ंदा हुया, मस्जिदूं आबाद कंदा हुया, मस्जिदूं सफ़ाइयूं कंदा हुया। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे नेकियनि जो ज़िक्र क़ुरान करीम में करे छॾियो। लमस्जिदुन मुस्सिसा अला तक़वा मिन अव्वल यौमिन हक़्क़ु अन तक़ूम फ़ीहि रिजालुन युहिब्बून अन यततहरू वल्लाहु युहिब्बुल मुत्तहिरीन। ए मुंहिंजा पैगंबर, तव्हां ते हक़ थिए थो त उन्ही मस्जिद में अची करे नमाज़ पढ़ो जंहिं मस्जिद जो बुनियाद तक़वा ऐं परहेज़गारी ते रखियल आहे। मुंहिंजो तव्हां खां सवाल आहे त अल्लाह जे प्यारे पैगंबर जे दौर में मस्जिदूं ठाहिण वारा केर माण्हू आहे? सहाबा इकराम आहे। सहाबा इकराम जिन मस्जिदुनि जो बुनियाद रखियो, फरमाई हिन मस्जिद जो बुनियाद तक़वा ऐं परहेज़गारी ते आहे। सहाबा इकराम जे मुक़ाबले में जेके मुनाफ़िक माण्हू हुया, अल्लाह उन्हनि जो ज़िक्र क़ुरान करीम में फरमायो त इन्हनि जे दिलनि में सच्चाई कोन्हे। सहाबा त नेक इंसान आहिनि जिन मस्जिद जो बुनियाद तक़वा ऐं परहेज़गारी ते रखियो आहे। फ़ीहि रिजालुन युहिब्बून अन यततहरू वल्लाहु युहिब्बुल मुत्तहिरीन। फरमाई हिन मस्जिद में अहिड़ा मर्द मौजूद, इंसान मौजूद आहिनि जेके पाकाई खे पसंदि कंदा आहिनि ऐं अल्लाह ताला पाक करण वारे माण्हू सां मोहबत कंदो आहे। गौर कर, सहाबा जो शान कहिड़ो वॾो। रब्बुल आलमीन सहाबा इकराम जे मस्जिदूं ठाहिण, नमाज़ूं पढ़ण ऐं मस्जिद जूं सफ़ाइयूं करण जो ज़िक्र फरमायो ऐं घणो फरमाई मूंखे हिन माण्हू सां मोहबत आहे। तंहिं करे साहब अज़ीम जमात जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जूं बेशुमार आयतूं नाज़िल करे छॾियूं। क़ुरान करीम पढ़ंदो वञ ऐं साहब जमात सां मोहबत कंदो वञ। साहब अज़ीम जमात आहे। अञा इहा जमात दुनिया में आई कान हुई। रब्बुल आलमीन अॻियनि किताबनि जे अंदरि हिन जमात जो ज़िक्र फरमायो। जेका जमात बाद में अचणी हुई, अल्लाह ताला उन जमात जे नेकी ऐं परहेज़गार जो ज़िक्र अॻियनि किताबनि में करे छॾियो आहे। वरी उहो ज़िक्र अल्लाह क़ुरान करीम में फरमायो तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वजूहिहिम मिन असरि सुजूद। फरमाई तूं उनखे ॾिसंदे कॾहिं रुकू जी हालत में, कॾहिं सजदे जी हालत में अल्लाह ताला खे ॿिया राज़ी कंदा आहिनि। सीमाहुम फ़ी वजूहिहिम मिन असरि सुजूद। एॾा ॾिघा ऐं वॾा सजदा ॾींदा जो सजदनि जे करे उन्हनि जे पेशानियुनि ते, चेहरनि ते निशान पइजी वेंदा। ज़ालिक मसलुहुम फ़ित तौरात व मसलुहुम फ़िल इंजील। फरमाई इहे सिफ़तूं ऐं तारीफ़ूं जेके अल्लाह ताला क़ुरान करीम में बयान कयूं आहिनि, इन्हनि जूं इहे सिफ़तूं अल्लाह ताला अॻियनि आसमानी किताबनि यानी तौरात इंजील में बयान कयूं। गौर करियो त केॾी अज़ीम जमात आहे। उन जमात जे अचण खां अॻु में रब्बुल आलमीन आसमानी किताबनि में उन जे नेकियनि जो ज़िक्र कयो।
साहब अज़ीम जमात आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन हिन जमात मुतलिक दुनिया जे अंदर ही रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। ॿियनि माण्हुनि जे बारे में अल्लाह ताला रज़ामंदी जो ऐलान कॾहिं कंदो? क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब खां फारिग थी करे जॾहिं माण्हू जन्नत में दाख़िल थी वेंदा। जामी तिर्मिज़ी हदीस आहे त जन्नतनि मुतलिक अल्लाह ताला जन्नत में दाख़िल थियण खां पोइ ऐलान फरमाईंदो। ऐं उहो कहिड़ो ऐलान आहे? उहिल्लु अलैकुम रिज़वानी फला अस्ख़तु अलैकुम अबदा। ऐं जन्नतियो, हाणे हिकु अहम ऐलान आहे ऐं उहो ऐलान हीउ आहे, अॼु खां पोइ आऊं तव्हां खां हमेशह लाइ राज़ी आहियां, कॾहिं नाराज़ कोन थींदुसि। इहो ऐलान छो थींदो? छो त जेकॾहिं अल्लाह ताला जी रज़ामंदी जो ऐलान न थिए, जन्नत मिली वञे, तब दिल में या शइ रहंदी त ख़बर न आहे अल्लाह नाराज़ थी जन्नत बना करी छॾे। तंहिं करे अल्लाह ताला पंहिंजे तरफ़ खां रज़ामंदी जो ऐलान कंदो, जंहिंजी माना इहा आहे त हाणे तव्हां हमेशह हमेशह लाइ जन्नत में हूंदा, जन्नतूं नेमतूं इस्तेमाल कंदा। सबब ही आहे रब्बुल आलमीन तव्हां खां कॾहिं नाराज़ कोन थींदो, तव्हां खां हमेशह लाइ राज़ी ऐं ख़ुशि। तव्हां हमेशह नौजवान हूंदो, कोड़ा न थींदो, हमेशह नेमत में हूंदो, नेमतूं खसियूं कोन वेंदियूं, हमेशह जन्नत में हूंदो, जन्नत खां ॿाहिरि न कढिया वेंदा, छो त अल्लाह तव्हांखे राज़ी आहे। पर इहो ऐलान कॾहिं थींदो? जन्नत में दाख़िल थियण खां पोइ। पर गौर करियो, साहब अज़ीम जमात आहे जेका जमात दुनिया ते हले फिरे पई, दुनियावी कमकार बि करे थी, दीन ते अमल बि करे पई, अल्लाह जे प्यारे पैगंबर जो दिफ़ा करे थी, दीन जो दिफ़ा करे पई, पंहिंजा माल पंहिंजूं जानियूं कुर्बान करण लाइ तयार आहे। रब्बुल आलमीन खे इन जमात जो अक़ीदो अमल एॾो पसंदि आयो जो क़ुरान करीम जे अज़ीम कलाम में अल्लाह ताला ऐलान करे छॾियो, आऊं तव्हां खां दुनिया में राज़ी आहियां। والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه। ऐलान अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदर सहाबा जे अज़ीम जमात जे हक़ में दुनिया में ही करे छॾियो। फरमाइन लेकिन अगराई करण वारा हिकिड़ा मुहाजिरीन आहिनि जिन लद पलाण कई, हिजरत कई, पंहिंजा घर छॾियऊं, पंहिंजे दीन खे ईमान खे बचाइण जे लाइ प्यारे पैगंबर जी मोहबत में सभु कुझु छॾे आया। ये मुहाजिरीन। ॿिया अंसार आहिनि जिन कुर्बानियूं पेश कयूं, पंहिंजा माल पेश कयूं, पंहिंजा बच्चा ज़बह करायूं, जेके दीन जो दिफ़ा करण वारा आहिनि। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। अल्लाह इन्हनि खां राज़ी, इहे अल्लाह खां राज़ी आहिनि। त पोइ चइबो सहाबा जे जमात मिसाल दुनिया में तव्हांखे मिली सघे ई कोन। सही बुखारी में हदीस आहे, हिकु सहाबी हातिम बिन अबी बल्ता रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकु ग़लती थी वञे थी, सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे प्यारे पैगंबर खां इजाज़त तलब कई, अल्लाह जे रसूल मूंखे इजाज़त ॾियो त मुंहिंजो सर कलम कयां, छो त मुनाफ़िक़त कई आहे। हिन ख़त लिखी करे मके वारनि खे वाक़िफ़ कयो त तव्हां ते हमिलो थियण वारो आहे, असांजो जंगी राज़ जेको न ज़ाहिर कयो आहे, दुश्मन ते पहचान जी कोशिश कई अथसि। हीउ तमामु क़त्ल जे लाइक़ु आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मौक़े ते सैयदना उमर फारूक अल्लाह ने मुखातिब थी करे फरमाए लॻा, ऐं उमर तोखे ख़बर कोन्हे ही बदरी सहाबी आहे, माना ही वो सहाबी आहे जंहिं मैदान बदर में शिरकत कई आहे। ऐं जिन सहाबन बदर जे मैदान में शिरकत कई उन जे बारे में तोखे ख़बर आहे अल्लाह छा फरमायो? अल्लाह फरमायो ए मलूमा शे तुम फ़क़त ग़फ़रतु लकुम। जेके सहाबा बदर जे मैदान में शरीक थिया, काफ़रनि सां मुक़ाबिलो कयूं, उन्हनि मुतलिक़ अल्लाह ऐलान कयो आहे अॼु खां पोइ तव्हां कुझु बि करे वठो, मूं तव्हांखे माफ़ करे छॾियो आहे। और उमर अल्लाह जे अखियुनि में पाणी अची ऐं चवण लॻो अल्लाह जे रसूल जेको इल्मु तव्हां कयो असांखे कोन्हे। गौर करियो, सहाबा केॾी अज़ीम जमात आहे। तॾहिं बदर जे मैदान में
जेके साहब इकराम शरीक थिया उनजी फज़ीलत इन जे लाइ आहे जो इहा तमामु ॾुखी ऐं मुश्किल घड़ी हुई। एक तरफ मुसलमान 313 या 14 हुया, ॿिए तरफ़ काफ़िरनि जो लश्कर 1000 जो, पर मुक़ाबले ते लही आया। जॾहिं मुक़ाबले ते लही आया अल्लाह ताला खां मदद तलब कयूं, रब्बुल आलमीन मलाइकनि ज़रिए मुसलमान जी मदद कई। त सहाबा के मामूली इंसान कोन्हे। अॼुकल्ह जो नाम नहाद मुसलाह थी करे साहब जी गिला शिकवा करे उनजे ईमान ते ॻाल्हाए, उन मुतलिक़ ज़बान दराज़ी करे अल्लाह जो कलाम पढ़ो ऐं पंहिंजे ईमान खे बचायो ऐं साहब जी जमात सां मोहबत करियो। तो साहब अज़ीम जमात आहे जंहिंजे बारे में अल्लाह ताला रज़ामंदी ऐं बख़्शिश जा ऐलान दुनिया में ई करे छॾिया आहिनि। त हिन जमात सां असांखे मोहबत करणु खपे ऐं हिन जमात खां असां दीन सिखण जी कोशिश करियूं त सहाबा किराम अल्लाह जे दीन ते अमल कीअं कयो। सहाबा किराम खे जेके फज़ीलत शान ऐं मक़ाम मिलियो उनजो सबब ही आहे त उहे सभु नाले जा मुस्लमान कोन हुया, बल्कि उहे माण्हू अल्लाह ताला जे दीन ते अमल करण वारा हुआ। सख़्ती सां अक़ीदे जो मसइलो हुजे, अमल जो मसइलो हुजे, साहब इकराम अल्लाह ताला जे दीन ते अमल करे ॾिसो, सख़्तियूं ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, लेकिन अक़ीदत तौहीद में हथ कोन कढे। अक़ीदे में पक्का ऐं पुख्ता इंसान हुया। अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि खे कामयाब सॾियो। فمن يكفر بالطاغوت ويؤمن بالله فقد استمسك بالعروة الوثقى لا انفصام لها والله سميع عليم। फरमाई जे माण्हू तागूत जो इनकार कयो, अकेले अल्लाह ते ईमान आंदई, उन्हनि जा ॿई हथ मज़बूत कड़े जे अंदर आहिनि, इहो कड़ो टुटी नथो सघे। साहब अज़ीम जमात आहे जंहिं जमात जा ॿई हथ मज़बूत कड़े जे अंदर हुया। उहे माण्हू अक़ीदे में मज़बूत हुया, अमल में मज़बूत हुया ऐं ईमान दीन ख़ातिर पंहिंजी जान ॾियण में देर कोन कंदा हुया। सहाबी खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं उन्ही खे मके जे काफ़िरनि पकड़े वरितो, फ़ैसिलो कयूं त मैदान जे अंदर हिन खे आणे करे सभु माण्हुनि जे अॻियां हिन खे सूली ते चाढ़ियो वेंदो। सूली जे घाट ते अचण वक़्तु सैयदुना खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु अरबी जा शेर पढ़े थो। गौर करियो तो कहिड़ा अज़ीम इंसान हुया जिन खे अल्लाह जे दीन सां केतिरी मोहबत हुई, अक़ीदत तौहीद सां केतिरी मोहबत हुई। चयईं लस उबाली ही नक़्तलु मुस्लिमा अला अय्य शैइन कान लिल्लाहि मसरई। मूंखे इन शइ जी परवाह कान्हे त मूंखे सूली ते चाढ़ियो वेंदो ऐं मुंहिंजो लाश टुकड़ा टुकड़ा थी वेंदो, इन ॻाल्हि जी परवाह कोन्हे। छाजे लाइ? ही नक़्तलु मुस्लिमा, जेकॾहिं मुंहिंजो मौत इस्लाम ते थिए थो, ईमान ते थिए थो, त पोइ मूंखे इन ॻाल्हि जी परवाह कोन्हे। जान वञे ही परवाह कान्हे, पर मुंहिंजो मौत ईमान इस्लाम ते थी रहियो। ये माण्हू अल्लाह जी ज़ात सां सची मोहबत करण वारा, अल्लाह जे प्यारे पैगंबर सां सची मोहबत करण वारा इंसान हुया। सहाबी मिक़दाद बिन असद रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग बदर जे मौके ते अल्लाह जे प्यारे पैगंबर जॾहिं साहब जमात खे मुखातिब थिया ऐं पाण फरमाइण लॻा काफ़िर सां मुक़ाबिलो थियणो आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे? त ही साहबी उथे थो ऐं अर्ज़ करे थो अल्लाह जे रसूल, असां मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम वांगुरु कोन आहियूं जो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे जिहाद जो हुकुम ॾिनो त उहे माण्हू चवण लॻा इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। ऐं मूसा तूं ऐं तुंहिंजो रब वञी करे विढ़ो, असां कोन विढ़ंदासीं। सैयदुना मिक़दाद रज़ी अल्लाह अन्हु अर्ज़ कयो अल्लाह जे रसूल, तव्हांजो हुकुम हुजे असां तव्हांजे अॻियां पोयां सॼे खॿे विढ़ी ॾसींदासीं। अल्लाह जो प्यारो पैगंबर इन सहाबी जे ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थी। त साहब अज़ीम इंसान हुया जिन दीन ख़ातिर हर कुर्बानी पेश कई आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जे दिफ़ा में, दीन जे दिफ़ा में सभु कुझु ॾेई चुका। सही मुस्लिम जी हदीस आहे,
जंग ओहद जे मौक़े ते जॾहिं मके जा काफ़िर अल्लाह जे प्यारे पैगंबर ताईं उन्हनि पहुचण जी कोशिश कई त केतिरा अंसारी नौजवान, अॼुकल्ह नौजवान आहिनि न, अॼुकल्ह जे नौजवान जी नौजवानी कहिड़नि कमनि में ख़र्च थिए पई? नशे पते में, मोबाइल जे ग़लति इस्तेमाल में, निंदूं करण में, दुनिया जे कमनि में असांजे नौजवान जी नौजवानी ख़र्च थी रही आहे। पर साहब अज़ीम नौजवान हुया जिन पंहिंजे जवानी जो सही इस्तेमाल कयो ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर जो ऐं पंहिंजे आंदर दीन जो दिफ़ा कयूं। हदीस में आहे जॾहिं ॾुखियो टाइम अची वियो, अंसारी नौजवान वारी वारी सां अल्लाह जे प्यारे पैगंबर जे साम्हूं अची करे बीहनि था। हिकु अंसारी नौजवान अल्लाह जे प्यारे पैगंबर जे दिफ़ा में जॾहिं शहादत जो जाम पीए थो त ॿियो नौजवान उन जॻह ते अचे थो ऐं वारी वारी सां 7 अंसारी नौजवान शहीद थियनि था अल्लाह जे प्यारे पैगंबर अॻियां पाण जे दिफ़ा में। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन सहाबा मुतलिक जेके आयतूं नाज़िल कयूं आहिनि, इन माना इहा आहे त सहाबा वाक़अतन मुस्लमान माण्हू हुया, मोमिन इंसान हुया, जिन सभु क़ुर्बानियूं पेश कयूं। रब्बुल आलमीन राज़ी थी करे उन्हनि जे हक़ में क़ुरान जो आयतूं नाज़िल कयूं। मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू मा अहदुल्लाह अलैहि मिनहुम मन क़ज़ा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर वमा बदलू तब्दीला। सहाबा किराम अज़ीम क़ुर्बानियूं आहिनि। रब्बुल आलमीन आसमान तां आयतूं नाज़िल कयूं। फरमाइनि मोमिननि में हिकिड़ा अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जिन जेको अल्लाह सां वाइदो कयो पूरो कयूं। मिनहुम मन क़ज़ा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर। हिकिड़ा उहे जेके वाइदो पूरो करे चुका आहिनि, ॿिया उहे आहिनि जेके इंतज़ार में आहिनि कॾहिं तो टाइम अचे ऐं पंहिंजी जान ॾिए। हदीस में इन आयत जो तफ़सील मौजूद आहे त इहा आयत सहाबी अनस बिन नज़र जे हक़ में नाज़िल थी आहे। जॾहिं जंग बदर लॻी, ही सहाबी हाज़िर कोन थी सघियो, जंग थी चुकी। बाद में सहाबी जे दिलि में अफ़सोस पैदा थियो त हेॾी सारी जंग लॻी, आउं शरीक छो न थी सघियसि। पोइ हदीस जा अल्फाज़ आहिनि त उहो सहाबी दिल जे अंदरि वाइदो करे पियो ऐं वाइदो कहिड़ो कयईं त हाणे जेकॾहिं काफ़िरनि सां मुक़ाबिलो थियो त मुंहिंजो अलाह ॾिसंदो त आउं कीअं थो विढ़ां। हाणे कंहिं सां वाइदो पियो करे? कंहिं इंसान सां, कंहिं माण्हू सां करे पियो न, अलाह सां वाइदो पियो करे। मुंहिंजो अलाह ॾिसंदो त आउं कीअं थो विढ़ां हिननि सां। जंग ओहद लॻी, मुक़ाबिलो कयईं, सॼो जिस्म ज़ख़्मी थी वियो। जॻह जॻह ते तीरनि, नेज़नि ऐं तलवारनि जा धक हुया। जॾहिं लाश साम्हूं आयो, उनजी भेण आंगरनि जा पोरा ॾिसी करे सुञातो त हीउ मुंहिंजो भाउ आहे। ॿिए माण्हू ख़बर कोन पई। जॾहिं एॾी वॾियूं क़ुर्बानियूं सहाबा इकराम ॾिनियूं त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे हक़ में क़ुरान जो आयतूं नाज़िल करे उन्हनि खां रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। तंहिं करे साहब अज़ीम इंसान आहिनि जिन सां असांखे मोहबत करणु खपे, सुञाणप हासिल करणु खपे। कूड़नि किस्सनि ज़रिए, कवालियुनि ज़रिए सहाब जी गुस्ताखी कई वेंदी आहे। कूड़ी शाइरी ज़रिए, नारनि ज़रिए सहाब जी गुस्ताखी कई वेंदी आहे। अलाए बानो साहब अज़ीम इंसान आहिनि जिन शान सुञाणो आहे अलाह जो क़ुरान पर। सहाबा इकराम अक़ीदो छा हुयो, सहाबा इकराम जो अमल छा हुयो, असां उन्हनि खां सबक़ हासिल करियूं। छा साहब जमात में को अहिड़ो सहाबी आहे जंहिं या अली जो नालो हयो हुजे या हुसैन जो नालो हयो हुजे? ए त पोयां नाम निहाद मुस्लमान आहिनि, शिरक जा नारा घड़े वरिता। सहाबा किराम अक़ीदे जा क़ाइल कोन हुया। सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मुश्किल कुशा चयो वेंदो आहे। अलाए माना मुश्किल कुशा अलाह जी ज़ात आहे। इंसान मुश्किल में पइजी वञे, फांसी पवे त कंहिंखे छॾींदो? अमन युजीबुल मुस्तर्र इज़ा दाअहु व यक्शिफु सूअ। क़ुरान जो आयतूं आहिनि। फरमाए इंसान जॾहिं फांसी परे परेशान थी वञे त उहा कहिड़ी ज़ात आहे जेका उन परेशानी खां ॿाहिरि आणींदी आहे? अल्लाह जी ज़ात आहे। ख़ुदि अल्लाह जो पैगंबर यूनुस अलैहिस्सलाम जॾहिं मच्छी जे पेट में पइजी वियो, पोइ कंहिंखे छॾियईं? अल्लाह जी ज़ात।
ऐं क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौम युबअसून। फरमाई जेकॾहिं यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में असांजी तस्बीह बयान न करे हा, ला इलाहा इल्लल्लाह न पढ़े हा, सुभान अल्लाह न पढ़े हा, त क़यामत जे ॾींहं ताईं मच्छी जे पेट में रहे हा। त इहो तो किथां सम्झी वरितो? परेशानी आई या अली करे छॾिणो आहे या हुसैन करे छॾिणो आहे। अलाह बाना जॾहिं सैयदुना हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु मैदान करबला जे अंदरि मुसीबत ऐं फांसी पियो त कंहिंखे छॾे? छा सैयदुना अली लान खे छॾे कयईं? न, सिधो सो अल्लाह खे, सिधो सो अल्लाह खे छॾे। तंहिं करे सहाबा सां मोहबत करणी आहे, सहाबा खां दीन सिखणो आहे। सहाबा सभ जो सभु अक़ीदत तौहीद ते हो। सहाबा जे दौर में ये दरगाहूं ऐं मज़ारूं कोन हुयूं। जेके दरगाह ऐं मज़ार ठाहिण जाइज़ हले हा त सहाबा जमात हक़दार हुई जो उन्हनि जे क़बर ते दरगाहूं हुजनि हा। अॼु तव्हां वञो जन्नतुल बकी में, मदीना शरीफ़ में कंहिं क़बर ते का दरगाह ठहियल आहे? सहाबा जे दौर में इन दरगाहनि जो मज़ारनि जो वजूद ई कोन हुयो। ये हिन दौर जो नाम निहाद मुस्लमान अक़ीदो रखे थो तो बुजुर्ग गुज़ारे वञे, पंहिंजे वॾी दरगाह मज़ार ठहे, हाणे इहो बुजुर्ग ॿुधण वारो थी वियो, हाणे ॿुधण वारो थी वियो। अलाए बाना इहे सभु अक़ीदा क़ुरान हदीस जे ख़िलाफ़। सहाबा जा अक़ीदा कोन हुया। सहाबा किराम अज़ीम जमात आहे जेका अल्लाह खे सरण वारी अक़ीदा तौहीद ते हुई। ऐं सहाबा किराम बामल इंसान हुया। अॼु असांजी छा सूरत हाल आहे? बाज़ारूं आबाद आहिनि, होटलूं आबाद आहिनि, असांजो उताखूं आबाद आहिनि, पर मस्जिदूं गैर आबाद। तव्हां ॾिसंदव न असां हिन ॻोठ में नई मस्जिद ठही आहे, पर फजर नमाज़ ते तव्हां चेक करो केतिरा माण्हू अचनि था। इहो असांजो हाल आहे। ॻोठ भरियो पियो हूंदो पर मस्जिद में के चंद माण्हू ईंदा आहिनि फजर जे टाइम ते। तो अजीब क़िस्म जो मुस्लमान आहीं। हिकु तरफ़ सहाबे जे ईमान खे मञण लाइ तयारु कोन्हे ऐं ॿिए तरफ़ तुंहिंजे अमल जी हालत इहा आहे जो तूं फजर नमाज़ बा जमात पढ़ण लाइ तयार ई कोन्हे। तोखे ख़बर आहे इन फजर नमाज़ जी अज़मत केॾी वॾी आहे। वक़ुरआन अल फज्र इन्न क़ुरआन अल फज्र कान मशहूदा। फरमाई फजर जे टाइम ते जेको नमाज़ में क़ुरान करीम पढ़ियो वेंदो आहे इन्ही खे ॿुधण जे लाइ अल्लाह जा मलाइक मौजूद हूंदा आहिनि। अल्लाह जा मलाइक मौजूद हूंदा आहिनि, पर ही ॻोठ जो मुस्लमान जेको आहे जंहिंजे ॻोठ में मस्जिद मौजूद आहे इनखे तौफ़ीक़ कोन थी मिले जो अल्लाह जे घर में थी करे सजदो करे। अल्लाह बानो दीन सां मोहबत करियो, अल्लाह जे घरनि मस्जिदनि सां मोहबत करियो ऐं नमाज़ जी पाबंदी करियो। जीअं सहाबा जमात जॾहिं अमल कयो अल्लाह हुनखे नवाज़े छॾियो दुनिया आख़िरत। पर जेकॾहिं असां अमल न कंदासीं, बदअमल जो शिकार हूंदासीं, सहाबा जी गिला शिकवा कंदासीं त वो ज़लील ऐं ख़्वार हूंदासीं। हिन दौर जे अंदरि मुस्लमान क़ौम जे ज़वाल जो सभ खां वॾो सबब हीअ आहे जो मुस्लमान बदअमली जो शिकार आहे। मुस्लमान सहाबा जी इज़त करण लाइ तयारु कोन्हे। सहाबा जो दौर त तरक़ियुनि जो दौर हुयो। उन्हनि माण्हुनि अल्लाह जे दीन ते अमल कयो, अल्लाह जे दीन जो दिफ़ा कयो। रब्बुल आलमीन हिन उम्मत खे तरक़ी ते चोटी ते पहुचाए। पर असां उन गिला शिकवा करियूं, उन ईमान खे तस्लीम न करियूं ऐं पाण बदअमल हुजूं, मूंखे ॿुधायो इज़त कीअं मिलंदी? त सहाबा किराम खां अक़ीदे जो सबक़ हासिल करणो आहे, अमल जो सबक़ हासिल करणो आहे। सहाबा सभु नेक निमाज़ी इंसान हुया, तहज्जुद गुज़ार हुया। अल्लाह ताला उनजी सिफ़त क़ुरान करीम में बयान कई आहे। ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिम यदऊन रब्बहुम खौफन व तमाम। अॼुकल्ह असां फजर नमाज़ जेका फर्ज़ आहे उन ते उथण लाइ तयारु कोन आहियूं, पर सहाबा अज़ीम इंसान हुया। राति जे पोएं पहर में पंहिंजे बिस्तरनि खां अलॻि थींदा हुया ऐं तहज्जुद नमाज़ पढ़ंदा। अल्लाह ताला बार बार क़ुरान करीम में उन अज़ीम इंसान जी तारीफ़ कई आहे। तंहिं करे वॾी ज़रूरत आहे त हिन फितरनि जे दौर में असां साहब जमात सां मोहबत करियूं ऐं साहब जो ज़िक्र ख़ैर करियूं, क़ुरान जो आयतूं पढ़ी पढ़ी करे साहब जो शान बयान करियूं ऐं ईमान आणियूं ऐं गॾो गॾु साहब जमात खां ईमान जो, अक़ीदे जो ऐं अमल जो सबक़ हासिल करण जी कोशिशि करियूं।
अल्लाह मूंखे तव्हां सभिनि खे जेकी कुझु ॿुधायो अमली तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।